नाज़रीन, सख बैराज जे तब्दील थियल 16 दरवाज़नि बैराज जी बुनियाद ऐं बनावट के ख़तरे में विझी छॾियो आहे। तब्दील थियल 16 दरवाज़नि बैराज जी बुनियाद ऐं बनावट के ख़तरे में विझी छॾियो आहे। इन हवाले सां अव्हांखे ॿुधाईं नाज़रीन, सख बैराज जे मरमती कम दौरान अरबें रुपयनि जो फ्रॉड साम्हूं अचण जो इम्कान आहे। सुप्रिंटेंडेंट इंजीनियर प्रोजेक्ट डायरेक्टर के ख़त लिखी बैराज में आयल 9 अदद मसइलनि बाबति आगाही बि ॾिनी आहे। सख बैराज ते लॻायल 9 दरवाज़नि जो वज़न हिकु जेतिरो न हुअण जो इंकशाफ थियो आहे। डायरेक्टर पारां इहा आगाही ॾिनी वई त 52 नंबर दरवाज़े जो साॼे पासे वज़न 29.38 टन आहे त खाॿे पासे 22.94 टन आहे। 6.44 टन जे फ़र्क़ खे बैराज जे दरवाज़नि खे ख़तरो ॼाणायो वियो। बैराज जे दरवाज़नि में रेगुलेशन दौरान झटका अचण लॻा सबबु मालूम न थी सघियो आहे। इन समूरे मामले ते ॻाल्हाईंदासीं। आपाशी खाते जा इंजीनियर सत्तार सारियो साहब असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहिनि। अस्सलाम वालेकुम सत्तार सारियो साहब। वरी महिरबानी जी सत्तार सारियो साहब, हीउ मामिलो जेको आहे 16 दरवाज़ा जेके तब्दील कया विया उन्हनि जी बनावट में ऐं जेके बुनियाद आहिनि उहे ख़तरे में पइजी विया आहिनि। इन ई हवाले सां अॼु जेको ख़त बि लिखियो वियो आहे सुप्रिंटेंडेंट इंजीनियर पारां प्रोजेक्ट डायरेक्टर खे, मां छा चवंदा? मां एक्चुअली सर्जन त मूंखे बराबरि ख़बर कोन्हे का, न को मां ओॾे आहियां, पर मूंखे जनरली जी बैराज जी ख़बर आहे न त बैराज जा जेको फ्लोज़ आहिनि न उहे सेंट्रलाइज़ न आहिनि। पोइ सेंट्रलाइज़ फ्लोज़ न हुजण जे करे प्रेशर जॾहिं मीडियम फिलर ताईं आहे त उहो आउटर बैंक लोज़ ते आहे, उन खां पोइ सेंट्रल बैराज ते अचे थो। हाणे उनजो ईअं आहे त जॾहिं शुरूअ में हिननि दरवाज़नि जा जेके बि डॉक्यूमेंटेशन थी हूंदी उहा लाज़मी मक़सदु सुप्रिंटेंडेंट इंजीनियर साहब ॾे बि बैराज प्रोजेक्ट वारनि मोकिली हूंदी त आया की उन्हनि तॾहिं डिज़ाइन में इन्हनि सॼनि शयुनि खे जेको अनबैलेंस ऑफ रिवर फ्लोज़ आहिनि उन हिसाब सां ज़ाहिर आहे प्रेशर सां अॻिते पोइते हूंदा त उन्हनि उनखे कंसिडरेशन में रखियो या न रखियो, या उन्हनि डॉक्यूमेंटेशन जी कहिड़ी तरह उनजी अप्रूवल ॾिनी। बाक़ी ओरिजिनल सखर बैराज में एग्रीडेशन जो प्रॉब्लम आहे। जीअं तौसा बैराज में हुयो रिट्राग्रेशन में सिल्ट कढंदी आहे त उन तौसा बैराज वारनि पंहिंजो कमकार कराए छॾियो ऐं सखर बैराज ते एग्रीडेशन उन में सिल्ट पवंदी आहे। जेसि ताईं उनजी मैनेजमेंट लाइ कुझु न कंदा तेसि ताईं जेको बि कंदा कहिड़े क़िस्म जो बि वर्क उहो ड्यूरेबल न हूंदो बैराज लाइ। त सत्तार सारी साहब, हीअ जेके बैराज जा दरवाज़ा आहिनि उन्हनि जे रेगुलेशन दौरान झटका बि अचनि पिया, छा इन्हनि जो सबबु आख़िर छा आहे? पोइ सबबु इन आहे त हाणे असां त उते न आहियूं, पर जेकॾहिं असां अबटमेंट पीआरसी जी लेवल्स पढ़ंदासीं न त पोइ ई प्रॉपर थींदो त रेगुलेशन पैटर्न हुननि कहिड़ो रखियो आया की जेके इंटेंसिटीज़ आहिनि हर हिकु गेट मां प्रॉपर वयूं न वयूं, गेट ओपनिंग उन्हनि कीअं रखी, उनमें जेको आहे क्रास कट ऑफ खे बैलेंस ज़हन में रखी करे कयो या न कयो, त पोइ जेकॾहिं उन्हनि शयुनि जी कंसिडरेशन कई आहे पोइ बि दरवाज़नि में डिफेक्ट आहे त माना दरवाज़ा प्रॉपर न लॻा। त सत्तार सारी साहब, जेको अॼु सुप्रिंटेंडेंट इंजीनियर पारां प्रोजेक्ट डायरेक्टर खे ख़त लिखियो वियो उन में 9 मसइलनि जी आगाही ॾिनी वई आहे, छा उन्हनि मसइलनि जे हवाले सां अव्हांखे का ॼाण आहे? उन्हनि जो हल छा आहे? मूंखे उनजी न आहे इहो हल त मां इहो तव्हांखे ब्रीफ करे वयुमि न साईं। त पहिरियों आहे त डॉक्यूमेंटेशन उहा उनजी प्रॉपर हुई या न हुई। जॾहिं शुरू में डिज़ाइनिंग प्रोसीजर हुयो उहो त साॻे ई सुप्रिंटेंडेंट इंजीनियर साहब जॾहिं लिखियो आहे उन ते बि पेपर आया हूंदा लाज़मन वेटिंग लाइ। उन खां पोइ जेको वर्क थियो उहो एग्ज़ैक्ट उन हिसाब सां थियो या न थियो जेका डिज़ाइन हुई, ऐं उन खां बाद में ॾिसणो पवंदो त उन्हनि रेगुलेशन पैटर्न ऐं गेट ओपनिंग क्रास कट ऑफ खे रखी कई या न कई, त उन खां पोइ ई कुझु चई सघिबो। बाक़ी त अदरवाइज़ ख़बर न आहे। जी बाज़ार लेटर खे ॾिसी त ईअं चइबो त जहिड़ो का उनजे फैब्रिकेशन में प्रॉब्लम आहे। ठीकु आहे, इन ई मामले ते ॻाल्हायूं था। मुमताज़ बुखारी बि असां सां टेलीफोन लाइन ते मौजूदु आहे। मुमताज़ बुखारी, मां ॿुधाइजो पहिरीं त हिन मामले जे हवाले सां मां ॿुधाइजो जेके 16 दरवाज़ा नवां जेके ठाहिया विया उन्हनि जी जेके तब्दील कया विया उन्हनि जी बुनियाद ऐं बनावट जेका आहे उहा ख़तरे में पइजी वई आहे। इन हवाले सां ॿुधाइजो, ऐं अगरि को सुवाल हुजे त तव्हां सत्तार सारियो साहब सां पुछी सघो था। जी जी बिल्कुलु, वरी महिरबानी। बुनियादी तौर ते हीउ जेको लेटर एसी पारां जारी कयो वियो आहे, जेको प्रोजेक्ट मैनेजर आहे डायरेक्टर आहे जेको हिन जेको प्रोजेक्ट स्पेशली सखर बैराज हले पियो दरवाज़े जी तब्दीली जो, उहो उन लिखियो आहे। उन आधार ते जेको उनखे एग्जीक्यूटिव इंजीनियर आहे उन ई इन जी सॼी असेसमेंट कई ऐं 27 तारीख़ ते उन एसी ॾे ख़त लिखियो। एसी वरी जेको आहे 4 ॾींहंनि खां पोइ इहो ख़त जेको आहे लिखण खां पोइ उनजी फाइंडिंग्स जेको आहे कैलकुलेट करे
ऐं उन खां पोइ उनजा मुख्य 9 नुक़्ता कढी उहे मोकिलिया। ऐं जेको उहो असली ख़त आहे, जेको एग्जीक्यूटिव इंजीनियर सतार साहब वधीक सही सम्झंदा हूंदा, एग्जीक्यूटिव इंजीनियर हिकु अहिड़ी जॻह हूंदी आहे जंहिंखे वधीक बहितर ख़बर हूंदी आहे उन्हनि शयुनि खे, उन्हनि मामलनि खे डग आउट करण जी, खोटे कढण जी। उहो उन कढी करे हिननि खे जेके मोकिलिया आहिनि उहे तमामु तफ़सीली ख़त आहे। जेको उहो ख़त जो हिन में बि हुन रेफरेंस ॾिनो आहे त जेकी हुन में ऑनगोइंग साइट हूंदी आहे, उन ऑनगोइंग साइट जो एक्सेप्टेंस टेस्ट हूंदी आहे। हाणे उहा जेकी टेस्ट आहे, हाणे उहा जॾहिं हुननि कई आहे, उन टेस्ट में जेके रेगुलेटरीज़ या उनमें जेके मामला साम्हूं आया आहिनि उहे हिन में ज़िक्र कयो वियो आहे, जंहिंमें ख़ासि तौर ते जेके पाण अॻु में बि ॿुधाए चुका आहियूं त सखर बैराज जो जेको तब्दील थियल 16 दरवाज़ा आहिनि, उन्हनि जो जेको मैकेनिज़म आहे उहो हिकिड़ा गॾु करे उहो दरवाज़ा 44 खां वेंदे 59 दरवाज़नि ताईं उहे दरवाज़ा तब्दील कया विया। उन जेके अॻु में जेको पुराणो सिस्टम हुयो उनजी जाइ ते नवां आंदा विया। जेको पहिरियों जेको वॾो मसइलो जेको साम्हूं आयो उनजे दरवाज़नि जे वज़न जो, छो त जेको पहिरियां हुया उहे अञा वधीक वज़नी हुया, तमामु घणो वज़न हुयो। उनजी जाइ ते ही घटि वज़न वारा लो लाइ वेट जेको आहे इहे चइबा आहिनि दरवाज़ा, उहे हया विया। पर उन्हनि दरवाज़नि में बि जेको बैलेंस ज़ाहिर आहे, जॾहिं हिकिड़े पासे खां 6.5 टन जे लॻभॻि दरवाज़नि जो फ़र्क़ु हूंदो, हिकिड़ो खाॿे पासे खां वज़न हिकिड़ो हूंदो, साॼे पासे खां ॿियो हूंदो, त उहो बि रेगुलेशन में फ़र्क़ु पइजी वियो आहे। उनजे उन्हनि हिकिड़ा मिसाल तौर बि उनजो दरवाज़े जो ॼाणायो आहे त उहो ही थियो आहे। ऐं जेको ॿियो जेको हिन में जेको वॾो मसइलो साम्हूं आयो आहे उहो आयो आहे हिन जा जेके गियर बॉक्स आहिनि, जेके हूंदा आहिनि, जेके 5 दरवाज़नि जा, उहे जेके मूंखे बाद में लेटर खां पोइ ख़बर पई आहे त उहे जेके 5 जेके गियर बॉक्स जेके चइजनि या रेगुलेशन जा जेके बॉक्स आहिनि उहे कमु न पिया कनि। ऐं ॿियो हिन में जेके व्हील्स जेके पाण बेरिंग चऊं सवली सिंधी में, जेके दरवाज़नि खे हलाइण जे हवाले सां अचनि था, उहे ज़ंगजी विया आहिनि। हाणे हिन मौक़े ते अञा जन खे 3 महीना ई न थिया आहिनि, माना उनजी क्वालिटी जो ख़ुदि उन लेटर में सवाल उथारियो वियो आहे त माना हिनजी क्वालिटी ख़राबु आहे। ॿियो जेके नट बुल्ट दरवाज़नि में लॻा आहिनि उहे जेके उन हवाले सां उन्हनि जो आहे त उहे जेके फीसा उनखे फेरनि था। ॿी जेकी तार हूंदी आहे, जेके पाण लोह जो रसो चऊं खणी, जेका दरवाज़नि खे खणण ऐं उनजे रेगुलेशन में कमु ईंदी आहे, उनजी वाइब्रेशन थिए पई, उहा वाइब्रेशन वारो मामिलो हिकिड़ो अलॻि उहो बि साम्हूं आयल आहे। त इन समूरे मामले खे खणी करे जंहिंमें 9 नुक़्ता हुन आंदा आहिनि, एग्जीक्यूटिव इंजीनियर जंहिंजो ख़त एची जेको आहे रवानो कयो आहे प्रोजेक्ट डायरेक्टर ॾे, माना हुन इन ॻाल्हि ते जेको चयो अथई जुमिलो, उहो जेको आहे उहो जेको ॾाढो उहो आहे बबलिंग ऐं वॾो धमाके वारो थी सघे थो। ख़ुदा ख़ैर करे बैराज त हुन चयो त स्ट्रक्चर खे मसइलो अची सघे थो। हाणे उहो ख़ुदि हुन पाण एग्जीक्यूटिव इंजीनियर चयो आहे बैराज जो स्ट्रक्चर जेको आहे, मां इहो सतार शारियो साहिबु असांखे ॿुधाईंदा। सतार साहिबु मां तव्हांखां पुछंदुसि, जॾहिं इहो जो जुमिलो अचे बैराज जे स्ट्रक्चर सां हीअ हथु चुरांदा, जंहिंखे पाण सवली सिंधी में इहो आम मुहावरे तौरु इस्तेमालु कयूं, पर हुन ईअं न चयो आहे, हुन चयो त स्ट्रक्चर खे मसइलो ईंदो। तव्हां छा था सम्झो सतार साहिबु, जॾहिं पाण स्ट्रक्चर जी ॻाल्हि कयूं त उहा हुनजी नोयत पाण छा वठिजे? तव्हां पाण हिते सखर बैराज ते रहिया आहियो, इंजीनियर रहिया आहियो, ऐं तव्हांजो सखर बैराज ते लाॻीतो जेके आहिनि हिकिड़े ऑब्जर्वेशन्स बि मोकिलींदा रहिया आहियो, तव्हां छा हिनखे असेस कयो था हिन जुमिले खे? मां इहो चवां जेको गियरिंग सिस्टम में एसी साहब जेके इशूज़ रेज़ कया आहिनि त इहे वाक़ई तमामु सीरियस इशूज़ आहिनि ऐं उनखे डिटेल में ॾिसणो पवंदो त आया की जॾहिं डिज़ाइन उन्हनि मोकिली हूंदी क्लाइंट ॾे वेटिंग लाइ, त आया की उहा एज़ पर डिज़ाइन उते जेका आहे इंस्टॉलेशन बि थी या न थी, उन माना ग्रेड जो मटीरियल हुयो या न हुयो, इहा बि शइ थोरो ॾिसणी पवंदी। पर जेकॾहिं जनरली जेको दरवाज़नि ते प्रेशर जो अनबैलेंस आहे त उहो त आहे सॼो फ्लो कंडीशन्स जे करे बि मुंहिंजे ख़्याल में। त सखर बैराज जो जेको आहे सरफेस फ्लो हिकिड़े पासे आहे ऐं बेड फ्लो ॿिए पासे आहे, त इहो अॻे बि जॾहिं पुराणा दरवाज़ा उहे बि वाइब्रेट कंदा, हिकिड़ी सर्टेन गेट ओपनिंग कई, पोइ उन खां पोइ वरी बंदि थी वेंदी हुनजी वाइब्रेशन, त उहो वेलासिटीज़ अॻिते पोइते हूंदियूं ॿिन्हिनि पासनि ते। सो हाणे उहो आहे त एक्चुअली डिज़ाइन प्लस इंस्टॉलेशन या फैब्रिकेशन उनखे ॾिसबो त उहो हूंदो त जेको डिज़ाइन एप्रूव थी आया की उहो मटीरियल लॻो या न लॻो, इहो आहे इशू। पर हे अॻिते हली सीरियस त थींदो, अञा सीरियस थींदो मैटर। सभु हुन लेटर में लिखियो आहे अनक्लियर मेथोडोलॉजी फॉर लॉकिंग एंड नट्स ऑफ नट्स एंड बोल्ट्स। हाणे माना मेथोडोलॉजी जी जेको आहे मूजिब उहे न लॻल आहिनि, माना ज़ाहिर इहा ॻाल्हि माना हुन डिज़ाइन मां इहा ॻाल्हि ऑप्ट कई आहे, जेको बैराज डिज़ाइन या जेको हिन प्रोजेक्ट लाइ जेकी डिज़ाइन जेकी मंज़ूर थी हूंदी या जेको कमु मंज़ूर थियो हूंदो पीसी थियो, माना उन ते हिन क्वेश्चन उथारियो आहे त उहो बि
उनमें बि जेको अनक्लियर मेथोडोलॉजी इस्तेमालु कई वई आहे। ॿियो जेको रोप वाइब्रेशन जेको आहे उहा हुन ॼाणाई आहे। टियों हुन ॼाणायो आहे मैन्युअल ऑपरेशन जेको आहे एक्यूटर वारो उहो बि वेरीफाई करे न कयो वियो आहे। हिन में माना सीरियस सवाल ते जेको आहे साईं मां तव्हांखे थोरो बुखारी साहिबु अर्ज़ु कयां न, गेट्स जो कुझु बि हुजणु कोई मामूली ॻाल्हि न आहे। गुड्डू बैराज ते जॾहिं गेट्स इंस्टॉल थिया त उहे ॿ या 4 स्पेयर में चेन ॾेई विया गेट जूं। सॼी एतिरो माना अरसे खां वठी उहे चेन्स यूज़ ई न थियूं, छाकाणि कॾहिं हुननि में फॉल्ट ई न आयो। हिननि खे त थियो ई कुल 2 महीना आहे, हाणे एॾा वॾा इशूज़ अची विया आहिनि। त इन में आहे त या डिज़ाइन में फॉल्ट आहे या जेका इंस्टॉलेशन फैब्रिकेशन आहे उन में कोई इशू आहे। अच्छा, ॿियो जेको नुक़्तो आहे हिन में, हिकु त इंस्टॉलेशन जो फॉल्ट जो तव्हां निशान रखी पिया, ॿियो हिन में जेको अचे पियो उहो चइबो पिया त माना गैर मयारी शयुनि जो इस्तेमालु लफ़्ज़ वाज़िह थियल आहे हिन में, त क्वालिटी वारी शयुनि जो इस्तेमालु न थियो आहे। इहो त वरी फर्दर इन इन्वेस्टिगेशन थियणु खपे ऐं जेके इनवॉल्व आहिनि ज़ाहिर आहे उन्हनि खे गवर्नमेंट उनखे खणी पंहिंजे फोर्म ते, पर ईअं त न थींदो। गेट मज़ाक न आहिनि साईं, केॾी महिल बि ख़बर बि न ॾींदा। गुड्डू सखर पहिरां त ऑलरेडी जेको आहे न तमामु एग्रीडेशन जे मसइले में उहे इनखे जेको आहे सीरियस वठनि, न त इहो इशू ॾाढो सीरियस थी वेंदो। अच्छा, ॿियो तव्हां बैरेज ते रहिया हो, सखर बैरेज ते। हाणे हिन में हिकिड़ो ॿियो जेको नुक़्तो आहे नॉन रोटेशन ऑफ रूलर व्हील्स, माना हाणे उहे रोटेशन हुनजा उहे जेके ॿुधायामांव उहे जेके उन्हनि ॿुधायो आहे उहे हाणे जेके व्हील्स आहिनि उहे फिरनि नथा, उहे माना जैम जहिड़ो करती आहिनि, खणण महिल माना बिना फेरण जो खॼनि पिया। इहो हिनजो पर मां इहो माना उन ते फिरे, शाफ्ट ते नथी फिरे, पर असली मसइलो इहो आहे त नट बोल्ट खां वठी माना जॾहिं शाफ्ट ताईं अची वियो त माना सॼो गियरिंग सिस्टम प्रॉब्लम आहे न कंप्लीट। गेट गियरिंग जेको 5 गियर बॉक्स आहिनि, हा अञा त गेट कंहिं फुल प्रेशर ते आया ई न आहिनि, कंप्लीट कट ऑफ। छाकाणि हिन साल पाणी बि सुठो रहियो आहे त उनजे करे रिवर में कट ऑफ एॾो किथे बि स्ट्रक्चर त रहियो ई न आहे। पर जेकॾहिं फुल कट ऑफ में अचनि त इहे गेट त बीहंदा ई कोन। महिरबानी सतार सारियो साहब, महिरबानी अवां जी मुमताज़ बुखारी। ऐं नाज़रीन मूंखे ॿुधायोसीं सखर बैराज जा जेके तब्दील थियल 16 दरवाज़ा आहिनि बैराज जी बुनियाद ऐं बनावट खे ख़तरे में विझी छॾियो आहे।